कानपुर मेयर पुलिस पारां अटकल 8 ॾींहं पहिरीं लोही वासी फ़कीर जानवंत मेयर खे मालपीड़ी में खंबे 13 ॾींहं जो केस दाख़िल करण खिलाफ़ मुतासिरा ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। ॻोठ लोही जे रवासी मेयर बिरादरी जे माण्हुनि फ़कीर जानवंत मेयर, वडेरो शेर मोहम्मद, शुमार फ़कीर, गुल मोहम्मद, मीर मोहम्मद, याकूब मेयर ऐं ॿियनि जी अॻवानी में लोही स्टाफ वटि शाहपुर मेयर लोही रोड ते कानपुर मेयर पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। हिन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो त कानपुर मेयर थाणे जे SHO कानपुर मेयर ऐं हिन जे अमले शेर जे हिकु बाअसर जे चर्च ते फ़कीर जानवंत मेयर खे खंबे थाणे ते आणे मथसि 13 ॾींहं जो कूड़ो केस दाख़िल करे वॾी नाजाइज़ी कई आहे। मुज़ाहिरनि जो चवणु हो त SHO मिठल ककराणी 1 लख मिल्कियत जा लाइसेंस वारो पिस्टल गुम करे 5,000 वारो पिस्टल केस में जणाए छॾियो आहे। इन खां अलावा SHO 50,000 रुपया बि फ़कीर जानवंत जे कढी वरिता आहिनि ऐं जानवंत मेयर खे हाफ फ्राई जूं धमकियूं पिण ॾींदो रहे थो। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कानपुर मेयर SHO मुलवस अमले खिलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।